खूबसूरत समातुन ऐं मन मोहींदड़ बसारतुनि जे नज़र जबार गिलाल जो प्यार ई पंहिंजा पर सलाम। माई टीवी ॾिसंदड़ नाज़रीन जे लाइ हमेशह कोशिश हूंदी आहे कि नए प्रोग्राम सां, नए मेहमान सां, नए अंदाज़ सां तव्हांजे साम्हूं अचिजे। अॼु असांजी मंज़िल आहे लाड़कानी तरफ़ ऐं असांजो अॼु जो महिमान बहितरीन इंसान, सुहिणो किरदार, मन मोहणो आवाज़ ऐं लाजवाब उस्ताद सलीम रज़ा कुंभर। हींअर मां पंहिंजे घर पंहिंजे वालिद साहब जे नाव सां अॼु ई उमर हाउस उतां निकिरां पियो खैरपुर डिफेंस सिटी मां ऐं असांजी मंज़िल आहे लाड़कानी तरफ़। अचो त हलूं। नाज़रीन, हींअर असीं खैरपुर खां थींदा हिते टंडो मस्ती जेका आहे सो चौक आहे, हितां ई जेका सो बाईपास आहे ऐं हितां रस्तो निकिरे थो पियो हिकिड़ो हैदराबाद जी तरफ़ ऐं हिकिड़ो लाड़काने जी तरफ़। हीअं असां वेंदासीं त हेॾे लाड़कानो आहे। जी नाज़रीन, हींअर असीं ओठा चौक लाड़काने में मौजूदु आहियूं ऐं हेॾां खैरपुर जो रस्तो आहे ऐं हेॾां बाईपास आहे जेको हैदराबाद वेंदो ऐं हिन पासे जेका आहे सो डोकरी, मोहन जो दड़ो ऐं हिन पासे लाड़कानो आहे। असीं हिन पासे वेंदासीं। हाणे पंहिंजी मंज़िल जे वेझो पहुची चुका आहियूं ऐं जल्दीअ में तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं सलीम रज़ा कुंभर सां। आवाज़ जी दुनिया जो जॾहिं बि ज़िक्र थींदो त उहे फ़नकार जिन पंहिंजी सुञाणप ॾाढी थोरे अरसे में ऐं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में ठाही आहे, उन्हनि फ़नकारनि में सलीम रज़ा कुंभर जो नालो सरे फ़हिरिस्त इन जे करे चवंदुमि त हू उहो मीडियम ॻाए थो, उहो अंदाज़ ॻाए थो जेको तमामु घटिजी वियो आहे, यानी कि गज़ल सिंधी मौसीक़ी मां घटिबो पियो वञे ऐं उन गज़ल खे ज़िंदा रखण में सलीम रज़ा जो हथु आहे ऐं हीउ साईं जो घरु आहे। साईं खे असीं ॿुधाए त छॾियो होसीं त असां अचूं था पिया, पर हाणे बेल वॼायूं, ॾिसूं त साईं निकिरनि था आहिनि, असांजो इंतज़ारु कनि था या नथा कनि। बेल असां वॼाई आहे। अस्सलाम वालेकुम। सर कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? हेलो पियो। वेलकम वेलकम। तव्हां सां मुलाक़ात जो बेपनाह इश्तियाक रुगो असांजो न पर नाज़रीन जो बि हुयो, वॾी महिरबानी ख़्वाहिश हुई। मां ख़ासि करे तव्हांजो ऐं नाज़रीन जो निहायत शुक्रगुज़ार आहियां जो मूंखे यादि कयो ऐं मुंहिंजे ग़रीब खाने ते आयो। तव्हांजी वॾी महिरबानी। अंबनि फारुनि ऐं माखीअ लारुनि जहिड़ो मिठड़ो माण्हू जॾहिं ॻाए थो दिलि चए थी त पियो हमेशह हुनखे ॿुधिजे। त अॼु जी शख़्सियत मुंहिंजो दोस्त, मुंहिंजो पंहिंजो, मुंहिंजो मित्र सलीम रज़ा कुंभर। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सलीम साईं कहिड़ा हाल आहिनि? सर दुआ अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? अल्लाह साईं जा लख एहसान आहिनि ऐं अॼु को ॾींहुं असांजे लाइ यादगार आहे छो त सलीम रज़ा कुंभर असां सां गॾु आहे। तव्हांजो मोहबत, तव्हांजो प्यार। शुरूआत कंदासीं तव्हांजी शुरूआत खां। माशाअल्लाह। नंढपण किथे गुज़रियो, कीअं गुज़रियो, किथे पढ़ाई थी? सर नंढपण मुंहिंजी जेको आहे सो लाड़काने जे हिकिड़े क़दीमी मोहल्लो नज़र मोहल्लो, उते मुंहिंजो जनमु उते थियो ऐं मुंहिंजो जनमु न बल्कि मुंहिंजे वाल साहब जो बि जनमु उन ई मोहल्ले में थियो। यानी असां बेसिकली असां लाड़काने सिटी सां तालुक़ रखूं था ऐं असांजो नज़र मोहल्लो आहे। 7/4/1969 मुंहिंजी डेट ऑफ बर्थ आहे ऐं मां 5 दर्जा पंहिंजे पाड़े जे प्राइमरी स्कूल नज़र मोहल्ला में पढ़ियुमि जेको मां तव्हांखे वठी थो हलां ऐं मां पंहिंजो उहो स्कूल विज़िट थो करायां तव्हांखे। उन खां बाद में 5 क्लास हुते प्राइमरी जा पास करे ऐं उन खां बाद में मां सेकेंडरी साइड ॾे मूव कई। मां मैट्रिक जेको आहे सो मां म्यूनिसिपल हाई स्कूल में कई। जीअं मां मैट्रिक पास कई त टीचिंग जा
इश्तिहार छाया थी आहे त जेको आहे सो अपॉइंटमेंट थिए थी। सो मां अप्लाई कई। मैट्रिक बेसिक ते अॻु में टीचर खे अपॉइंट कयो वेंदो हुयो। 6 साल हुयो उहो 87 में तव्हां जॉब तव्हांखे मिली? जी हा। मां नंढपिण जेका आहे मुंहिंजी फैमिली जी, नंढपिण में मुंहिंजी जेका फैमिली आहे उहा जेको आहे सो ईअं चइजे विच थरी, सफ़ा ग़रीब बि न ऐं सफ़ा अमीर बि न। मुंहिंजो ॾाॾा साईं आर्टिस्ट हुयो वॾो, जेको आहे सो ईअं सम्झो त असां कुंभर आहियूं त कुंभार को कमु जेको आहे उहो असांजी जेको आहे सो हिन में ख़ानदान में आहे। हाणे थोरो घटिजी वियो आहे पर असांजा वॾा उहे कमु कंदा हुया। मुंहिंजो ॾाॾा साईं खे पंहिंजो जेको आहे सो वॾो हिकिड़ो दुकानु हूंदो हुयो। उन में मुंहिंजो ॾाॾा साईं मिटी जो कमु कंदो हो। उन में मुख़्तलिफ़ बर्तन जेके हूंदा आहिनि उहे जेको आहे सो ठाहींदो हुयो ऐं असां ॾिसंदा हुयासीं नंढे हूंदे ॾाॾा साईं खे। ऐं उन खां अलावा मुंहिंजो बाबा साईं उहो बि जेको आहे सो ठिकर जे थांवनि जो बर्तननि जो तमामु घणो वॾो कारीगर हुयो। ऐं विच ते मुंहिंजो वाल साहब जेको आहे उहो पुलिस डिपार्टमेंट में उहो भर्ती थी वियो, पर पोइ बि कमु न छॾे। छो जो ही असांजो जेको कमु आहे असां पंहिंजे हिन कम ते ऐं ते जेको आहे असां फ़ख़ुरु था कयूं। छाकाणि जो क़बल मसीह खां बि अॻु में जी ॻाल्हि आहे त तव्हां मोहन जे दड़े में तव्हां जेकॾहिं ॾिसो था त उते बि तव्हांखे उहे आसार कुंभार जा मिलनि था। सो असांखे पंहिंजे हिन ज़ात ते ऐं हिन जेको आहे सो कम ते फ़ख़ुरु आहे। छाकाणि जो असांजो कमु जेको आहे उहो इंसानियत जी ख़िदमत में थो अचे, तंहिंजे करे असांखे ॾाढी ख़ुशी थी थिए। तव्हांजी ख़िदमतुनि जा हवाला खोड़ सारा आहिनि। जी जी। ऐं जीअं तव्हां ॿुधायो तव्हांजो ॾाॾा साईं ऐं तव्हांजे वालिद साहिब कारीगर हुया मिटीअ जे थांवनि जा। बिल्कुलु। ऐं तव्हां कारीगर बणिजी वियो आवाज़ जा। बसि इहो कुदरती ॻाल्हि आहे। मां तव्हांखे जब्बार साहिब ॿुधायां त मुंहिंजे फैमिली में, मुंहिंजे ख़ानदान में को बि आर्टिस्ट कोन हुयो, को बि न गायक, न परफॉर्मिंग आर्ट जो माण्हू, न को शाइर हुयो, न वरी कंहिं अहिड़े फ़नून लतीफ़ा सां हुननि जो को तालुक़ु हुयो। ही हिकिड़ी गॉड गिफ्ट आहे जेका कंहिं इंसान खे मिली वेंदी आहे। सो ही मूंखे बि हिकिड़ी गॉड गिफ्ट आहे। नंढे हूंदे खां ई वठी मूंखे। कहिड़ी उमिरि हुई उहा जॾहिं तव्हां शुरूआत कयो? बसि मां हौज संभालियो आहे। माना स्कूल में तव्हां शुरूआत कई आहे? हा, बसि स्कूल जी शुरूआत ई सम्झो। माना हौज संभालियो आहे त मौसीक़ी जेको आहे सो मुंहिंजे ज़हन ते जेको आहे सो हावी थी वई। कुदरती ॻाल्हि आहे। मां तॾहिं ॿुधायुमि त घर मुंहिंजे फैमिली में त को आर्टिस्ट हुयो ई कोन। नंढे हूंदे खां ई वठी मूंखे मौसीक़ी वणंदी ॾाढी। ऐं रेडियो ते उस्ताद मोहम्मद यूसुफ जा कलाम हलंदा हुया ऐं मुंहिंजे ॾाॾा साईं खे दुकानु हूंदो। दुकानु असां उनखे चवंदा हुआसीं जीअं उते हिकिड़ो चक लॻल हूंदो आहे, चक लॻल हूंदो आहे, उते बर्तन मिटीअ जा ठहंदा आहिनि। उते रेडियो मुंहिंजो ॾाॾा साईं हलाईंदो, कमु बि कंदो हुयो। पोइ उन में जेके गाना हलंदा हुया, असांजी आबदा परवीन साहिबा जा गाना हलंदा, उस्ताद मोहम्मद जुमन जा गाना हलंदा हुया, या माई भागी जा हलंदा हुया, उस्ताद मोहम्मद यूसुफ जा हलंदा, उस्ताद मंज़ूर अली खान जा हलंदा हुया। उन खां बाद में वरी मंज़ूर सखीरानी साहिब जा हलंदा हुया गाना, त मूंखे ॾाढा वणंदा हुया। मां उन्हनि जे जीअं उहो गाना हलंदा हुया त मां उन्हनि सां गॾु ॻाईंदो हुयुसि। सो मुंहिंजो ॾाॾा साईं ॾिसी खिलंदो हुयो, ॾाढो हुनखे जेको आहे सो ख़ुशी थींदी हुई। बहरहाल ईअं आहिस्ते आहिस्ते जेॾी महिल मां स्कूल साइड में आयुसि त मुंहिंजे जेको अंदर में जेको फनकार मौजूदु उहो बि मुंहिंजी उमिरि सां गॾोगॾु उहो बि वधंदो आयो। जो 5 दर्जन ताईं त जेको आहे सो ईअं रिसेस में जा ईअं मिड़ई बेंचुनि ते वेही ॻायोसीं। जॾहिं मां हाई स्कूल साइड में हुयुसि त उते अञा मुंहिंजी उमिरि सां मुंहिंजो शौक़ु फनकार बि जेको अंदर में हुयो उहो बि जवान थींदो रहियो मूंसां ई गॾु। त उते जेॾी महिल मां ॾिठुमि त उते मूंखे मौक़िया जेके आहिनि जेको आहे सो मिलणु शुरू थी विया। उते ईअं हूंदो त असांजे म्युनिसिपल हाई स्कूल में जेको आहे स्काउटिंग जो जेको आहे सो सिलसिलो हुयो,
त मां स्काउट जॉइन कई। उन में असांजो अब्दुल्ला मकानी साहब, अल्लाह साईं हुनखे जन्नतुल फिरदौस में आमीन। आला मक़ाम अता फरमाईंदो, नाले वारो हिकिड़ो जेको आहे सो एडमिनिस्ट्रेटर हुयो अब्दुल्ला मकानी साहब, वॾो नालो एजुकेशन जे हवाले सां। पोइ साईं जन पाण तक़रीबन सिंध जा जेको आहे सो पोइ साईं खे वॾो वॾो स्काउट्स में, ऐं उहो साईं पाण असांजे म्यूनिसिपल हाई स्कूल जो प्रिंसिपल बि हुयो। पोइ उहो जेको आहे सो फंक्शन्स वग़ैरह कराईंदा हुया। पोइ उन्हनि में मां हिसो वठंदो हुउसि, ख़ासि करे गायकी जे हवाले सां। राति जो कैंप थींदियूं हुयूं स्काउट्स जूं, उते मां ॻाइणु शुरू कयो। तव्हां पहिरियों जेको गीत ॻायो उहो यादि आहे? पहिरियों गीत जेको आहे मां जेको आहे तक़रीबन स्कूल में ॻायो, ऐं उहो हुयो उस्ताद बुखारी जी शाइरी हुई। कहिड़ी यादि आहे? जी जल झोली ॾे पई लोली। थोरो थी वञे वो। जी जल झोली ॾे पई लोली, सिंधी बोली क़ौमी बोली। जी जल झोली ॾे पई लोली, सिंधी बोली क़ौमी बोली। ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं मूंखे ॾाढो एप्रिसिएशन मिली, ऐं मूंखे उन गाने ते मूंखे सर्टिफिकेट्स वग़ैरह मिलिया। उन खां बाद में पास आउट थी वियासीं। पोइ लाहे पाए जीअं चइबो आहे हथ धोई करे मौसीक़ी जे करे लॻी पिया। जितां निकिरां तो वटि पहुचां, पक सम्झम दुनिया ॻोल्हा। असांजो बि ज़िक्र उहो ई आहे पेरीगिरी मौसीक़ी। त शुरूआत सिख्या जी तव्हां कॾहिं कई, या को सुठो उस्ताद जंहिंखां तव्हां सिख्या प्रॉपर वरिती हुजे, उहो केरु हुयो ऐं कहिड़ी उमिरि में कई? साईं जवाहर साहब, मां शुरूआत जेका आहे उहा मुंहिंजी मैट्रिक पास थियण खां बाद में बाक़ाइदे मौसीक़ी जे कॾ ईअं सम्झो त हथ धोई पयुमि। पोइ लाड़काणे जो छा पर सिंध जो हिकिड़ो सुठो नालो, वॾो नालो उस्ताद नज़ीर हुसैन समो, मां उन वटि वियुमि ऐं उन खां सिखिया वरितमि। ऐं उन ई मूंखे इंट्रोड्यूस करायो गायकी जे हवाले सां, ऐं मूंखे फंक्शन्स बि कराई, ऐं मूंखे राग बि सेखारियईं। ईअं ई आस्ते आस्ते जेको आहे सो ईअं अवाम में अची वियासीं, ऐं जेको आहे सो अवाम मूंखे पसंदि कंदो रहियो। स्कूल खां पोइ जेका तव्हांजी पहिरीं परफॉर्मेंस हुई, जीअं तव्हां नज़ीर साईं जो ज़िक्र कयो, जी जी, त तमामु वॾो नालो आहे बेशक, ऐं बहितरीन कंपोज़र आहे। बहितरीन कंपोज़र, मुसविर, शाइर ऐं गायक, मौसीकार। त उन्हनि तव्हांखे किथे इंट्रोड्यूस करायो? पहिरीं जेका तव्हांजी परफॉर्मेंस हुई उहा किथे हुई? सर, पहिरीं मुंहिंजी परफॉर्मेंस जेका आहे उहा डिग्री कॉलेज लाड़काणे में हिकिड़ी वॾी स्टेज ते हुई, ऐं जशन ए लतीफ़ हुयो। सही, जशन ए लतीफ़ हुयो। उते मां लतीफ़ साईं जी वाई जेको आहे सो मां उते ॻाई हुई। शुरूआत मुंहिंजी जेको आहे सो लतीफ़ सरकार जे वाई सां मुंहिंजी हिन फन जी स्टार्ट थी। ॿ लाइनूं थी वञनि उहे बि। उमरां वेंदड़ो पुछां को अलाह जित मुंहिंजा मारूं, उमरां वेंदड़ो पुछां को अलाह जित मुंहिंजा मारूं, जिते मुंहिंजा मारूं अड़ा, जिते मुंहिंजा सांघी अड़ा, जिते मुंहिंजा मारूं। इहा तव्हांजी पहिरीं परफॉर्मेंस हुई, जी, ऐं उनजी मोट तव्हांखे कीअं मिली? मां जेॾी महिल स्टेज ते चढ़ियुमि त वॾो जेको आहे ऑडिटोरियम हुयो, ऐं उते वॾा गायक आयल हुया, जंहिंमें उस्ताद मोहम्मद यूसुफ हुयो, ऐं जी ज़रीना बलोच हुई, उन खां बाद में मंज़ूर सखीरानी साहब हुयो। खोड़ सारा आर्टिस्ट हुया। उस्ताद नज़ीर हुसैन समो साहब हुयो, ऐं असलम तुनियो हुयो, आशिक़ निज़ामानी हुयो। बहरहाल इहे मुंहिंजा सीनियर आर्टिस्ट हुया, वॾा नाला हुया। मूंखे जेॾी महिल इंट्रोड्यूस कंपेयरिंग करे घुरायो त पहिरियों त मूंखे ॻाल्हि सम्झ में न पई अचे, पर मां जेॾी महिल स्टेज ते आयुमि त जेको आहे सो मुंहिंजे कुदरती तौर ते मूंखे एतमाद थी वियो, ऐं जेको आहे सो मां गीत ॻायुसि, ऐं मूंखे ॾाढी जेको आहे सो ताड़ियूं हेठों आवाम ॾिनियूं, ऐं उहा मुंहिंजी शुरूआत। ज़बरदस्त। अच्छा,
शुरुआत तव्हां रेडियो खां कई या कंहिं चैनल खां कई? सर शुरुआत जेको आहे सो मां PTV तां कई। PTV तां कई। एजाज़ अली मोकेली साहब तंहिं वक़्त में जेको आहे सो परख प्रोग्राम वॾो हिकिड़ो फेमस प्रोग्राम हुयो सिंधी असलम आज़ाद साहब हुनखे असलम आज़ाद कंपेयर कंदा हुया। बिल्कुलु असम आज़म जे दौर में जेको आहे सो एजाज़ अली मोकेली साहब मूंखे इंट्रोड्यूस करायो पहिरियों अच्छा। मुंहिंजी शुरुआत जेका आहे चैनल जे हवाले सां उहा जेको आहे सो PTV जे हवाले सां थी। ऐं मूंखे यादि आहे त मां सईद मेमन तमामु हिकिड़ो सिंध जो वॾो नालो आहे सईद मेमन ख़ूबसूरत शाइर आहे जी जी। ऐं असांखे ख़ुशनसीबी आहे त असांजे लाड़काणे जो आहे पर शाइर त सॼी सिंध जो ई हूंदो आहे। जी जी। मां हुनजो गज़ल ॻायो हो सारो जीवन सारूं साथ न ॾींदियूं हुन सही गुलड़नि जूं महकारूं साथ न ॾींदियूं हुन वक़्त पुॼाणा हर शइ ढहंदी वेंदी आहे घरड़नि खे दीवारूं साथ न ॾींदियूं। वाह वाह। ऐं हुनजी मौसीक़ी उस्ताद ग़ुलाम अली साहब ॾिनी हुई ऐं सिंधी चैनलनि जो ऐं सिंधी फिल्म जो वॾो जेको आहे सो मौसीक़ार उस्ताद ग़ुलाम अली। हुन खां बाद में जेको आहे सो वरी ख़्वाहिश थी त रेडियो ते पोइ वरी रेडियो ते अनाउंसमेंट थी ख़ैरपुर रेडियो ते त नवनि सिंगर्स जा असां ऑडिशन्स था कयूं। असां त वञी कतार में बीठासीं ख़ैरपुर पहुतासीं लाड़काणे रेडियो तंहिं वक़्त में जेको आहे सो कोन हुयो वियासीं उते पहुतासीं त कतार में बीठासीं सो माण्हू घणिया ॾिसी करे मां चवां पियो मां किथे पास थींदुसि। बहरहाल असांजो बि नालो अची वियो उते जेको आहे अंदरि स्टूडियो में शौकत ख़ासकली साहब वेठो हुयो ऐं उते असांजो उस्ताद सिंगार अली सलीम साईं जी 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 उते मौसीक़ी जो जेको आहे सो मौसीक़ार उस्ताद सिंगार अली सलीम साहब हुयो सो बुखारी साहब हुयो डायरेक्टर जी। सो उते वेठासीं शीशे जे आॾो बाबा ॻाए सो मूं ॻायो ॿ टे सवाल थिया सो सवाल थिया मूंखे उते रिज़ल्ट जो आई त मूंखे फेल करे छॾियो फेल कयूं पर ईअं चयूं त फलाणा आर्टिस्ट जेके आहिनि उहे वियनि ॿिया दोस्त बाबा तयारी कयो वरी अनाउंसमेंट कंदासीं। वरी मूंखे ईअं थियो त बाबा तव्हां हिन ऑडिशन में तव्हां होल्ड डाउन ते आहियो सही आहे वेटिंग ते आहियो। उन जो शर्त इहो आहे त तव्हांखे ही राग यादि करणा आहिनि सो तव्हांजो नेक्स्ट जेको आहे सो वरी इंटरव्यू कंदासीं। पोइ वरी नेक्स्ट जेको आहे सो मां में वियुमि उहे राग उस्तादनि खां यादि कया ख़ासि करे सुहिणी राग हुयो उहो उन ते तमामु घणो फोकस कयो उस्ताद सिंगार अली सलीम साहब बि ऐं असांजे साईं शौकत ख़ासकली साहब। अच्छा बहरहाल पास थी वियासीं पास थी वियो बिल्कुल पास थी वियासीं ऐं सिंगर ऑफ मंथ जो जेको आहे सो मूंखे सर्टिफिकेट मिली वियो। शौकत ख़ासकली साहब जे हुन में म्यूज़िक जो जेको आहे सो म्यूज़िक इंचार्ज म्यूज़िक जो प्रोड्यूसर तंहिं वक़्त में शौकत ख़ासकली साहब सही सही। अच्छा पोइ पहिरियों रेडियो जी परफॉर्मेंस हाँ रेडियो जी परफॉर्मिंग शौकत ख़ासकली साहब खां बाद में वरी पोइ म्यूज़िक जो शोबो जेको आहे सो मिली वियो असांजे मुख़्तियार मलिक साहब खे। वरी उन्हनि मूंखे लेटर मोकिलियो सुहिणी धरती में मुंहिंजा 2 कलाम थिया ऐं मुंहिंजी 2 गाना रिकॉर्ड बि कया विया। उस्ताद बुखारी जो हुयो हिकिड़ो जेको आहे सो तबस्सुम साहब जो हुयो उहो रिकॉर्ड थी वियो। उन खां बाद में वरी कौसर बोड़ो साहब वरी म्यूज़िक जे हवाले सां आयो। पोइ कौसर बोड़े साहब खे पीरियड तमामु घणो मिलियो म्यूज़िक प्रोड्यूसर जो उन में मुंहिंजा लातादाद जेको आहे सो कौसर बोड़े साहब मुंहिंजा कलाम रिकॉर्ड कया ऐं खोड़ सारा जेको आहे सो रेडियो पाकिस्तान ते मुंहिंजा जेको आइडेंटिफिकेशन जेका सिंध में मिली मूंखे ऐं हर फनकार चाहींदो आहे त मां रेडियो ते बि ॻायां मां TV ते बि ॻायां ऐं मुंहिंजा फेमस थियनि कलाम त कौसर साहब मूंखे तमामु घणो रिकॉर्ड कयो। खोड़ शाइरान ऐं शाइराउनि ऐं शाइरनि खे मां ॻायो 9 शाइरनि खे ॻायो जंहिंमें मुश्ताक बुखारी हुयो ऐं फहमीद अशरफ बलोच आहे या नसरीन सैयद आहे ऐं असांजो खोड़ मतिलबु असांजा नौजवान जेके अच्छा उते जेको घणो मशहूर थियो उहो कहिड़ो थी रेडियो ते उहो जेको आहे सो मुंहिंजो मशहूर थियो हुयो मुश्ताक बुखारी जी शाइरी हुई आई कंहिंजी रीस कई थी वञे 2 लाइनूं इहे बि थी वञे हो आई कंहिंजी रीस कई की सब धई डारे दिलड़ी विधई डारे दिलड़ी
छॾे गारे दिलड़ी आये कंजिरी सकई की सा विधई डारे दिलड़ी। वाह वाह। सलीम सिंह रियाज़ केतिरो कंदा आहियो? साईं ईमानदारी ॿुधायांव त उहे दौर जेको आहे सो जेको हुयो न रियाज़ वारो, उहो हिन ख़ासि करे हाणे उहो रुझान घटिजी वियो आहे ऐं रियाज़ करणु खपे। रियाज़ खां सवा जीअं का बि शइ महिनत खां सवा थी नथी सघे, त रियाज़ बि असांजो ईअं सम्झो त मौसीक़ी जे हवाले सां बेसिक उहो ई आहे। जेकॾहिं रियाज़ कंदो त हुनजो गलो कमु कंदो। सो रियाज़ कंदा आहियूं, पर जेतिरो उस्ताद चवनि था ओतिरो कोन था करे सघूं। राग कहिड़ो वणंदो आहे? राग त ॾाढा सभु सुठा आहिनि। मूंखे राग जेको आहे सिंधड़ो वणंदो आहे, तमामु घणो वणंदो आहे। ऐं जेकॾहिं ॾिठो वञे त सदा सुहागन भैरवी जेका आहे, भैरवीअ जो त वरी कमाल, माना उहो हर वक़्तु ॻाए सघिजे थो। जवाबु उहा भैरवी हर वक़्तु ॻाए सघे थी। अच्छा, जॾहिं उदास थींदा आहियो छा कंदा आहियो? उदास थींदो आहियां त ख़ुशीअ वारा कलाम ॻाईंदो आहियां। उदास थींदो आहियां ऐं जॾहिं भला ख़ुशि थींदा आहियो त वरी गम वारा कलाम ॻाईंदा। अच्छा, ॾाढी ख़ूबसूरत कचहरी जारी सारी आहे। वठूं था नंढड़ी साही, मिलूं था वरी हिन साईअ खां पोइ ॾिसंदा रहो। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे भलीकार चऊं था माई टीवी जा महिमान में। शादी कॾहिं कई आहे? साईं शादी बि मुंहिंजी ईअं सम्झो त नंढपण में थी आहे। मैट्रिक पास कयमि, नौकिरी मिली, शादी थी। मुंहिंजी शादी जेका आहे 6 जुलाई 1986 में मां गर्मी में शादी कई। तमामु घणी गर्मी जेका आहे, अॼु ॾिसो था गर्मी जी शिदत केतिरी आहे। तमामु घणी गर्मीअ में शादी थी ऐं अरेंज मैरिज? अरेंज मैरिज, प्योरली अरेंज मैरिज। ऐं मुंहिंजो औलाद में मूंखे 3 पुट आहिनि ऐं 3 नियाणियूं आहिनि। कंहिंमें हर माण्हू जो हिकिड़ो क्रैश हूंदो आहे, मोहबत हिकिड़ो जेका आहे न, ईअं खणी चइजे त कुदरती हिकिड़ो जज़्बो आहे, अंदर में हूंदो ज़रूरु आहे। के को अहिड़ो माण्हू जंहिंखे ॾिसी करे महसूसु कयो हुजे त इन सां मोहबत थी वई आहे? हा साईं, पहिरियों त चांहि त पियो, चांहि ठरी वई, चांहि पियो। सवाल तव्हां ॾाढो ॾुखियो कयो आहे, इहो जवाब असां ज़रूरु मां तव्हांखे ॿुधायां थो। मोहबत सर हिकिड़ो पाक जज़्बो आहे ऐं मोहबत कभी न आहे, थी वेंदी आहे, मोहबत थी वेंदी आहे। मां तव्हांखे ॿुधायां त मोहबत मुंहिंजी हिकिड़ी नेचर सां मुंहिंजी मोहबत आहे। सही। ही गुल, ही वण, ही पखी, ही कुदरत जी तरफ़ों जेका इहा ख़ुदा जी जेका इहा मख़लूक आहे, उन सां मुंहिंजी मोहबत हूंदी आहे। ख़ासि करे मूंखे पखी ॾाढा वणंदा आहिनि। पखियुनि जो मां ॾाढो शौक़ीन आहियां। मां उन्हनि सां घणी मोहबत कंदो आहियां। ख़ासि करे वणनि सां, गुलनि सां हिकिड़ी नेचर जेका आहे उन सां मुंहिंजी मोहबत तमामु घणी आहे। बाक़ी ईअं आम मोहबत त उहा त पंहिंजे माउ सां, आम न पर ख़ासि मोहबत जेका आहे उहा मुंहिंजी मोहबत पंहिंजी मुंहिंजी अमड़ सां आहे, मुंहिंजे बाबा साईं सां आहे, मुंहिंजी वाइफ सां आहे, मुंहिंजी जेको आहे सो ज़िंदगीअ जो जेको पार्टनर आहे, मुंहिंजी बच्चनि सां मोहबत आहे। मोहबत जेका आहे सा असुल मोहबत इहा ई आहे। नाज़रीन खे पहिरियों माण्हू मिलियो हूंदो जेको आर्टिस्ट बि आहे ऐं जेका आहे सो मोहबतुनि खे उन्हनि जज़्बनि ऐं उन्हनि रिश्तनि में थो ॿुधाए जेको असां ॿुधणु कोन था चाहियूं। रियल इहा ई ॻाल्हि आहे। बाक़ी हाणे मां मज़ाक में ॻाल्हि कई, बाक़ी ख़ूबसूरत चेहरो हर कंहिंखे वणंदो आहे, पर उनखे मोहबत नथी चई सघिजे। बिल्कुलु उहा ख़ूबसूरत चेहरो, मां ॿुधायोमांव त अलाह जे तरफ़ां जेका बि ख़ूबसूरत शइ आहे उनमें इंसान अची वियो, उनमें औरत अची वई, सही सही, उनमें मर्द अची वियो, उनमें पखी अची वियो, उनमें जेको आहे सो गुल अची वियो, वण अची वियो, ऐं आसमान अची वियो,
दुनिया जी जेका भी तख़लीक़ आहे, जेका बि दुनिया जी तख़लीक़ आहे, ख़ूबसूरत आहे ई आहे, उहा असांजी नज़र में हूंदी आहे। असांजी नज़र केतिरी उनखे ख़ूबसूरत अंदाज़ सां ॾिसणु चाहे थी पई, ॾिसे थी पई, उहा उनजे अंदर में मौजूदु आहे। इहो ई आर्टिस्ट जो कमाल आहे। तव्हांजे जेके सुञाणप वारो गीत जंहिं तव्हांखे तमामु घणी सुञाणप ॾिनी, सही, उहो गीत नाज़रीन खे त ख़बर आहे, पर असां चऊं था त उहो तव्हां ॻाए अगरि ॿुधाईंदो त अञा वधीक सुठो थींदो। सर, मुंहिंजा वजह शोहरत जेको मुंहिंजो गीत जंहिं मूंखे इंटरनेशनल लेवल ते जेको आहे सो मूंखे फेम ॾिनो ऐं मूंखे हिकिड़ी अलॻि थलॻि हिकिड़ी सुञाणप मिली, उहो हुयो मेहरान धामराई साहब जो गज़ल, अवां छा प्यार मां ॼाणो, अवां लाइ प्यार बेमाना, असां हाणे छॾियो ॼाणे अवां जी सार बेमाना। अवां छा प्यार मां ॼाणो, अवां लाइ प्यार बेमाना, असां हाणे छॾियो ॼाणे अवां जी सार बेमाना, अवां छा प्यार मां ॼाणो। हिन में साईं ॿ मिसरा इहो चैनल ते हलिया हुया। टियों मिसरो जेको हुयो उहो ॾाढो ख़ूबसूरत मिसरो आहे, उहो तव्हांखे ॿुधायां थो। हुन में शाइर जो नालो थो अचे, विरहायूं था असां हिकिड़े जफ़ा जी मोट में मेहराना, लखन जो प्यार हो जेको, लखन जो प्यार हो जेको थियो बेकार बेमाना, असां हाणे छॾियो ॼाणे अवां जी सार बेमाना, अवां छा प्यार मां ॼाणो। कमाल कमाल कमाल, ॾाढो ख़ूबसूरत ॻायो आहे तव्हां हिनखे, ऐं शाइरी बि ॾाढी लाजवाब आहे, पर हिनजी जेका कंपोज़िशन कमाल जी कंपोज़िशन आहे, या कंपोज़िशन सां तव्हां जेको निभाउ कयो आहे न, उहो मुंहिंजी इहा कंपोज़िशन जेका आहे इहा उस्ताद नज़ीर हुसैन समी साहब जी, उन कंपोज़ कई, ॾाढी ॾुखी हुई। मूंखे चई त हीअ तोखे ॻाइणी आहे, मां चयो उस्ताद हीअ ॾाढी ॾुखी आहे। मूंखे चई त तव्हांजे लाइ हीअ चैलेंज आहे, हीअ तव्हां ॻाईंदो ऐं हीअ तव्हांखे वॾो नालो ॾींदी। वाकई इहा हक़ीक़त आहे त मुंहिंजे महान उस्ताद मूंखे इन कलाम में वॾी महिनत कराई, सुञाणप मुंहिंजी इहो कलाम बणियो। कुझु इहो उन खां बाद में खोड़ सारी ॿियूं मुंहिंजा सुञाणप जे हवाले साईं अयाज़ गुल साहब जो गज़ल हुयो, सब रस्ता धिकार जा रस्ता, ॻोल्ह प्यारा खे प्यार जा रस्ता। उन खां बाद में अब्दुल गफ़ार तबसुम साहब जो, उहो बि मुंहिंजो सोशल मीडिया जे हवाले सां कंहिं दोस्त चयो त का शइ ॿुधायो, सो उते बाजे ते ई मां उनखे ॿुधायो, हिकु उमिरि सॼी तुंहिंजे संभाल में वई हली, हिकु ॿी हयाती तोखे विसारण जे लाइ खपे। अच्छा, सलीम रज़ा त इलाहियुनि जो पसंदीदा आहे, सलीम रज़ा खे कहिड़ा सिंगर वणंदा आहिनि? हा, बिल्कुलु बिल्कुलु, इहो बहितरीनु सवाल आहे तव्हांजो। सर, मुंहिंजे लाइ जेके बि सिंगर आहिनि मुंहिंजे लाइ क़ाबिल एहतराम आहिनि ऐं मुंहिंजा सिर जा ताज आहिनि, पर मां जंहिंखां मुतासिर थियुसि उहो ख़ान साहब ग़ुलाम अली ख़ान, उर्दू गज़ल जो वॾो नालो, ऐं सिंधी हवाले सां उस्ताद मोहम्मद यूसुफ, आबदा परवीन, ऐं जेको मां घणो फोकस कयो उहो उस्ताद मंज़ूर सखीराणी साहब ते कयो। मंज़ूर सखीराणी साहब। बाक़ी मां जेको अञा वधीक जेकॾहिं मां घणो मूंखे जेको आहे सो इंस्पायर कयो हुयो ऐं मूंखे मां उन मां इंस्पायर थियुसि, उहो
जेको आहे सो अंदाज़ जे हवाले सां आशिक़ निज़ामाणी आशिक़ निज़ामाणी मुंहिंजो सुठो दोस्त आहे जी 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 ऐं उनजो अंदाज़ ऐं मुंहिंजो अंदाज़ अक्सर करे चवंदा आहिनि हाँ मिलंदड़ जुलंदड़ आहे बिल्कुलु ऐं अक्सर करे चवंदा आहिनि त तव्हां भाई रहियो ऐं तव्हां बिल्कुलु पर आशिक़ निज़ामाणी तमामु वॾो नालो आहे गज़ल गायक जे हवाले सां ऐं तव्हां बि इहा ई सुञाणप रखो था पिया जॾहिं बि गज़ल गायक जो ज़िक्र थींदो अचे थो तव्हांजो बि ज़िक्र यकीनन हुन में लाज़िम हूंदो अच्छा सलीम साईं मुल्क खां ॿाहिरि किथे विया आहियो सर हा मुल्क खां ॿाहिरि मां जेको आहे सो दुबई अच्छा सिंधी सदाईं गॾु जे हवाले सां हिकिड़ो प्रोग्राम हुयो उन्हनि में मूंखे मदो कयो वियो जंहिंमें जेको आहे सो इंडिया जा सिंधी आर्टिस्ट बि आया हुया ऐं उते असांजे पाकिस्तान जा ख़ासि करे सिंध जा आर्टिस्ट आयल हुआ उन ते उते मां परफॉर्म करे आयो आहियां तक़रीबन मां 3 दफ़ा दुबई में परफॉर्म करे आयो आहियां रिसेंटली इहो असांजी साना जेका अमेरिका जी हिकिड़ी सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका सो उन्हनि जी इन्विटेशन आई आहे बुॾे ऐं मां अप्लाई कई आहे दुआ कयो त मुंहिंजी वीज़ा लॻे इंशाल्लाह जेको आहे सो लॻी वई वीज़ा इंशाल्लाह जेको आहे सो अमेरिका में बि पंहिंजे सिंधियुनि जी नुमाइंदगी कंदो ऐं जिससे मिलके जिंदगी से प्यार हो जाए ऐसे लोग शायद तूने कभी देखे न हो होते तो है तो हुजण जो सबूत सलीम रज़ा है अहिड़ा खोड़ सारा सिंगर जेके नुमाइंदगी कनि था पंहिंजे क़ौम जी पंहिंजी धरतीअ जी पंहिंजे माण्हुनि जी एहसासनि जी जज़्बनि जी ऐं उन्हनि जज़्बनि जो जॾहिं ज़िक्र थिए थो पियो त असां सलीम खां पुछंदासीं त सिंध में तमामु वॾा मेला थियनि था पिया जीअं लतीफ़ साईं जो आहे या कलंदर साईं जो मेलो आहे या हेॾे बेदल बेकस जो थिए थो पियो सचल जो थिए थो पियो उते परफॉर्म करण जे लाइ जॾहिं तव्हां वेंदा आहियो कीअं महसूसात छा हूंदियूं आहिनि हा सर मां तव्हांखे ॿुधायां त हर आर्टिस्ट जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त मां रेडियो ते बि ॻायां टीवी ते बि मां ॻायां मुंहिंजा गाना नशर थियनि रेडियो ते टीवी ते ऐं ईअं सम्झो त सिंध में हिकिड़ा सूफ़ी बुज़ुर्ग जे दरगाहुनि ते जेके सरकारी गवर्नमेंट जे तरफ़ां कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां मेला लॻनि था उन्हनि ते बि ॻायां पर मां हिकिड़ो नंढो फ़नकार आहियां ऐं मूंखे मां सिख्या जे हवाले सां मां प्राइमरी जो स्टूडेंट आहियां पर मूंखे इहो एज़ाज़ आहे त इहा मुंहिंजी हर ख़्वाहिश पूरी थी वई आहे मां रेडियो ते बि ॻायो आहे उते बि माशाअल्लाह मुंहिंजो हिकिड़ो नालो मूंखे रेडियो ॾिनो टीवी ते ॻायो आहे उते टीवी ते बि मुंहिंजो हिकिड़ो नालो थियो उन खां बाद में स्टेज ते ॻायोसीं मेन शइ आई त वॾा फ़नकार उहो मुंहिंजो बाबा चवंदो आहे त वॾो फ़नकार उहो आहे जेको लतीफ़ जे मेले ते कॉन्फ्रेंस में ॻाए इहो बि मूंखे एज़ाज़ आहे कल्चर डिपार्टमेंट वारा मूंखे जेको आहे दावत ॾींदा आहिनि ऐं मां रेगुलर हर साल लतीफ़ सरकार जे मेले ते मूंखे घुराईंदा आहिनि ऐं मां लतीफ़ सरकार जे मेले ते मां ॻायो आहे सचल सरकार जे मेले ते ॻायो आहे बाक़ी बेदिल ऐं कलंदर लाल शहबाज़ जी दिलि में ख़्वाहिश आहे उहा जॾहिं उहा पूरी थिए इंशाल्लाह पूरी मुंहिंजी थींदी छाकाणि जो मां जेका दिलि में तमन्ना कंदो आहियां उहा अलाह साईं मूंखे ॾींदो आहे तव्हांजी हर ख़्वाहिश पूरी कंदो अच्छा तव्हां पंहिंजे तसलसल खे जारी रखण जे लाइ तव्हांजे ॿारनि मां को हा बिल्कुलु सर मुंहिंजो नंढो आहे अरशद रज़ा उहो ॾाढो सुठो ॻाए थो नंढपण में बि मूं वांगुरु ई हुनजी बि नंढपण मूं वांगुरु ई गुज़री पर हुनजे घर में हिकिड़ो आर्टिस्ट त हुयो पर मूंखे तकलीफ़ इहा हूंदी त मुंहिंजे घर में को आर्टिस्ट कोन हुयो ऐं मुंहिंजे घर में जेको आहे सो पुलिस ऑफिसर हुयो मुंहिंजे घर में मुंहिंजो बाबा साईं सो उनजे घर में अर्शद जे घर में त हिकिड़ो रागी आहे मुंहिंजो फादर आहे सो ॻाए पियो ऐं दुआ कयो 2-3 हिन जा वीडियोज़ वग़ैरह आया आहिनि
लतीफ़ सरकार जी या सचल सरकार जे मेले ते मां उनखे परफॉर्म करायो आहे। ख़ूबसूरत अवॉर्ड तव्हांखे नज़र अची रहिया आहिनि ऐं बेतहाशा आहिनि। हिन मां कुझु हिते रखियल आहिनि ऐं कुझु साईं जे अंदरि घर में रखियल आहिनि ऐं उन्हनि जे ज़ौक़ ऐं शौक़ जो अंदाज़ो तव्हांखे इन मां बि लॻंदो त ही किताबनि जो हिकिड़ो शेल्फ आहे जेको तव्हां ॾिसंदो ऐं हिन किताबनि जे शेल्फ में शाइरीअ जा, कहाणियुनि जा ऐं तारीख़ जा मुख़्तलिफ़ किताब तव्हांखे नज़र ईंदा। इन मां ई इन मां अंदाज़ो लॻाए सघो था त ही फ़नकार केतिरो न अहले नज़र आहे, अहले दिल आहे, अहले शौक़ आहे, अहले ज़ौक़ आहे। त हेॾा ई तस्वीरूं आहिनि यादगार जे सूरत में असांखे इहे तस्वीरूं बि ॻाल्हाईंदियूं आहिनि ऐं असांखे उन माज़ीअ तरफ़ वठी वेंदियूं आहिनि जिते असांजे कामयाबनि जा गीत ॿियनि जे समातुनि ताईं पहुचनि था पिया ऐं पोइ उन्हनि जी मोट असांखे अवॉर्डनि जे सूरत ऐं असांजे मुहबतनि जे सूरत मिले थी पई। हींअर असां साईं सलीम रज़ा कुंबर साहिब जे घर में ई मौजूदु आहियूं। उतां अॻिते साईं ही सॼो इंतज़ाम कयो आहे मानीअ जो। साईं वरी महिरबानी तव्हांजी, तव्हां हेॾो जेका एतिरो तकलीफ़ कई आहे। नाज़रीन, हीअ कचहरी सिर्फ़ु हिते कोन थींदी, इन कचहरीअ खे असां सॼे लाड़काणे में घुमंदे फिरंदे कंदासीं ऐं सलीम रज़ा किथे रिकॉर्डिंग करे थो, सलीम रज़ा किथे जॉब करे थो, सलीम रज़ा किथे घुमणु वञे थो, सलीम रज़ा जा दोस्त कहिड़ा आहिनि ऐं सलीम रज़ा पंहिंजो जेको ख़ूबसूरत वक़्तु आहे, शाम जो पहर आहे, किथे गुज़ारे थो पियो, इहे कचहरियूं बि थींदियूं। ऐं हाणे किथे था वठी हलो तव्हां? सर हींअर हितां हलंदासीं, ज़ाहिर आहे जॉब आहे, पहिरियों जॉब मां तव्हांखे बि वठी थो हलां। सही आहे। ऐं पहिरियों स्कूल हलंदासीं, गवर्नमेंट बॉइज़ लोअर सेकेंडरी स्कूल आहे नज़र मौला में, जिते मां मुंहिंजो बचपन गुज़रियो, मां पढ़ियो आहियां प्राइमरी उते ई। माशाअल्लाह मां हिन महिल मिडिल स्कूल जो हेडमास्टर आहियां। माशाअल्लाह। ऐं हितां असां होॾे हलंदासीं स्कूल। जी नाज़रीन, सलीम रज़ा जो हिकिड़ो ॿियो रंग, साईं सुठो उस्ताद बि आहे, मौसीक़ी जो त आहे ई आहे, पर एजुकेशन जे हवाले सां, तालीम जे हवाले सां, तरबियत जे हवाले सां ॿारनि में इहा तरबियत कीअं मुंतक़िल करे थो पियो। ऐं गॾोगॾु हिकिड़ो एडमिनिस्ट्रेटर बि आहे। त उते हलंदासीं, साईं जो स्कूल घुमंदासीं ऐं साईं जे उस्तादनि सां मिलंदासीं। उन्हनि खां पुछंदासीं त सलीम रज़ा सुठो एडमिनिस्ट्रेटर आहे या सुठो सिंगर आहे? अचो त हलो। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हींअर असीं नज़र महल स्कूल, साईं जो मिडिल स्कूल आहे, उते अची असां पहुता आहियूं ऐं साईं तव्हांजी ऑफिस बि हलंदासीं, तव्हांजा क्लास बि विज़िट कंदासीं। असीं मौजूद आहियूं गवर्नमेंट बॉइज़ लोअर सेकेंडरी स्कूल नज़र मोहल्ला में ऐं इते ई सलीम रज़ा कुंबर साहिब जन हेड मास्टर आहिनि इवनिंग शिफ्ट में। ऐं हींअर असीं साईं जे ऑफिस में मौजूद आहियूं। सर, कॾहिं खां जेका सो इहे हेड मास्टर जी चार्ज आहे? सर बेसिकली आउं जेको आहे सो 2023
में HST थियोसि। पहिरियों प्राइमरी हुयुसि, प्राइमरी टीचर हुयुसि, पोइ उन खां बाद में मां HST थियुसि, प्रमोशन मिलियो। जीअं मुंहिंजो 2023 में प्रमोशन थियो त मूंखे हिन स्कूल में रखियो वियो, गवर्नमेंट बॉयज़ लोअर सेकेंडरी स्कूल में। पोइ उन खां अलावा जेको आहे सो HST जे हवाले सां मां सीनियर हुयुसि, त मूंखे जेको आहे सो इंचार्ज हेडमास्टर जो मूंखे ऑर्डर। गवर्नमेंट बॉयज़ लोअर सेकेंडरी स्कूल नज़र मोहल्ला में मौजूदु आहियूं ऐं असां सां गॾु साईं जो स्टाफ बि मौजूदु आहे। सर, नालो छा आहे तव्हां? सर, मोहम्मद तौफ़ीक़ सुमरो साहब। तव्हां छा आहियो हिते? सर, मां हिते एज़ अ SST अपॉइंट थियो आहियां, माशाअल्लाह। सेकेंडरी स्कूल टीचर, BPS 7 मुबारक हुजे तव्हांखे। सुठी जॻह ते सुठे कम सां ऐं सुठे इंसान सां मौजूदु आहियो। असां तव्हां खां पुछणु चाहींदासीं त साईं खे दोस्त जे रूप में ऐं हेड जे रूप में तव्हां कीअं महसूसु कयो आहे? सर, अलहमदुलिल्लाह साईं तमामु घणो कोऑपरेटिव आहे। असांजो जेके बि स्कूल जा जेके बि एडमिनिस्ट्रेशन जे हवाले सां मसइला हूंदा आहिनि, सर पहिरियां असां जेको आहे जेके बि टीचर्स आहियूं उन सां जेको कंसल्टेशन कंदो आहे, उन खां बाद में जेको आहे कंहिं हथ में नतीजे ते साईं पहुचंदो आहे। सर, तव्हां पंहिंजो तारुफ़ करायो। सर, मुंहिंजो नालो असदुल्ला चांडियो आहे। मां हिते वर्क करे रहियो आहियां एज़ अ JST। सर, मां जॾहिं पोएं साल आयुसि हिते त साईं मुंहिंजो कलीग हुयो, हेडमास्टर न हुया हिते। एज़ अ फ्रेंड साईं खे मां सुञाणा, ॾाढो हेल्पफुल जेको आहे सो कोऑपरेटिव। ऐं रिसेंटली साईं चार्ज वरिती आहे एज़ अ हेडमास्टर जी। साईं जेको आहे सो रूल जा पाबंद आहिनि ऐं जेके शयूं साईं खे मिलियल आहिनि, जेके बि इंस्ट्रक्शंस गवर्नमेंट जा मिलियल आहिनि, साईं उन्हनि ते पूरा लहनि था, महिनत कनि था। सर, तारुफ़ कराइजो पंहिंजो। महेश कुमार नालो आहे सर मुंहिंजो। मां JST आहियां हिते गवर्नमेंट बॉयज़ लोअर सेकेंडरी स्कूल नगर मोहल्ला लाभका। मौजूदु आहियूं साईं सलीम रज़ा कुंबर जे हवाले सां। जी सर। साईं सलीम रज़ा कुंबर भला तव्हांजी नज़र में सुठो सिंगर आहे या सुठो एडमिनिस्ट्रेटर आहे? साईं त ॿई खूबियूं आहिनि साईं में, सुठो सिंगर बि आहे, सुठो इहो सियासी जवाब त न आहे न भई? न। मुंहिंजो नालो सफदर अली आहे, ज़ात जो लगानी है। ऐं हिन स्कूल में 2020 खां मां सर्व थो कयां अदब जे हवाले सां। अदब जी जेके बि असांजूं कोठ थींदियूं हुयूं, गजणी थींदियूं, साईं जिन ते हूंदा शामिलु हूंदा ऐं बहितरीन गायक आहिनि। हाणे तव्हां उन पहलू को पुछंदो त मां चवंदुमि त साईं सुठो गायक आहे ऐं बहितरीन ॻाईंदो आहे। ऐं जेके तव्हां पुछंदो त एडमिनिस्ट्रेटिव हवाले सां साईं कीअं आहे, त साईं जेको आहे हिकिड़ो बहितरीन एडमिनिस्ट्रेटिव सां हुजण सां गॾोगॾु हिकु बहितरीन दोस्त बि आहे। साईं सलीम रज़ा जिते एडमिनिस्ट्रेटर आहिनि, HM आहिनि,